अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भलीकार। प्यारा ॿारो, अॼु असां पढ़ंदासीं यूनिट्स ऑफ क्लासिफिकेशन। यूनिट्स ऑफ क्लासिफिकेशन यानी दर्जा बंदीअ जा एका। असां क्लासिफिकेशन दर्जाबंदी की डेफिनेशन ऐं उन जो मफ़हूम समझी चुका हूँ। ऐं असांखे इहा बि ख़बर आहे त एका कहिड़ा आहिनि जेके टैक्सानॉमी में असां पढ़िया हुआसीं। हाणे अगरि असां हिन खे शुरू कयूं त असांखे ख़बर आहे त स्पीशीज़ हिकिड़ो एको आहे, टैक्सावा इज़ द स्मॉलेस्ट एंड बेसिक यूनिट ऑफ क्लासिफिकेशन। स्पीशीज़ असां वटि क्लासिफिकेशन में बेसिक बुनियादी ऐं तमामु नंढे में नंढो एको आहे। हाणे असांखे ख़बर आहे त स्पीशीज़ बेसिक यूनिट पाण में मिलंदड़ जुलंदड़ स्पीशीज़ कंहिं बि किंगडम में हिकिड़ो जीनस ठाहीनि। हाणे उहो जीनस प्लूरल जेनरा, प्लूरल छा आहे? जेनरा। उहे जेनरा मिली करे फैमिली ठाहींदा। अहिड़े नमूने सां फैमिलीज़ पाण में मिली करे आर्डर ठाहींदा ऐं आर्डर मिली करे पाण में छा ठाहींदा? क्लास। अहिड़े नमूने सां क्लासिस पाण में मिली करे फाइलम, फाइलम खां पोइ आख़िरी असां वटि किंगडम टैक्सावा। हाणे असांखे ख़बर आहे त ही टैक्सानॉमिक हायरार्की आहे। असां हिननि सभिनी टैक्सा खे अप्लाई करे था ॾिसूं कि हिकिड़े ऑर्गेनिज़म खे खणी इन्हनि में डिस्ट्रीब्यूट करे ॾिसूं त कहिड़े तरीक़े सां हिकिड़ो ऑर्गेनिज़म जेको आहे सो किंगडम, फाइलम, क्लास, आर्डर, फैमिली, जीनस, स्पीशीज़ में विरहायल आहे। फॉर एग्ज़ाम्पल असां ह्यूमन जो एग्ज़ाम्पल खणूं, इंसान जो, त असां ह्यूमन जी क्लासिफिकेशन पिया कयूं ऐं असां वटि यूनिट बेसिक कहिड़ो आहे? स्पीशीज़ आहे। असांखे ख़बर आहे त किंगडम टोटल 5 ठहियल आहिनि। पोइ उन्हनि में घणा सारा फाइलम अचनि था, फाइलम खां पोइ क्लासिस उन्हनि में, ऐं उन्हनि में ऑर्डर, फैमिलीज़ ऐं जेनरा, स्पीशीज़। असां एनिमल किंगडम एनिमलिया में था अचूं छाकाणि त इंसान ह्यूमन बि जानवर आहे, लेकिन उहो शऊर अकुल वारो समाजी जानवर आहे। असांजो किंगडम एनिमलिया हुआ। फाइलम असांजो कॉर्डेटा। कॉर्डेटा मां मुराद जेके रीढ़ जी हड्डी आहे ऐं कुझु ॿियूं पिणु ख़ासियतूं आहिनि। क्लास असांजी मेमेलिया हुआ। असां मेमेलिया क्लास में था अचूं। उहा क्लास जंहिंजे जिस्म ते वार ऐं खीर प्यारक आहे। आर्डर असांजो प्राइमेट्स आहे, छाकाणि त असांखे ख़बर आहे साइंसी लिहाज़ खां असांजो लिंकेज, राब्तो, कनेक्शन असांजो भोलड़नि जैम्पेंट्स सां मिले थो पियो। अहिड़े तरीक़े सां असांजी फैमिली वरी होमोनिडाए आहे या होमोनिडी। जीनस असांजो छा आहे? असांजो जीनस होमो आहे ऐं स्पीशीज़ जेको बेसिक यूनिट आहे उहो असांजो कहिड़ो आहे? सेपियन आहे। ॾिसो, ही सॼा क्लासिफिकेशन जा टैक्सॉन हुया। ही टैक्सॉन, ही टैक्सॉन, ही टैक्सॉन पाण में टैक्सा मिली करे टैक्सानॉमिक हायरार्की ऐं क्लासिफिकेशन जा हिकिड़ा यूनिट ठही आहे, जंहिंमें असां अगरि इंसान खे
इन्हनि किंगडम में क्लासीफाई कयूं त असां वटि इंसान अहिड़े नमूने सां टैक्सा जा नाला अख़्तियार करे थो। असांखे ख़बर आहे त साइंसी नाले में असां छा कंदासीं, जीनस ऐं स्पीशीज़ इहे ॿई खणंदा आहियूं। लिहाज़ा इंसान जो साइंसी नालो थींदो छा, होमो सेपियंस, इंसान जो नालो। हाणे अहिड़े नमूने सां ई ही हिकिड़ो जानवर असां इन्हनि टैक्सा में विरहायो आहे। अचो त हिकिड़ो ॿूटो खणी था ॾिसूं। पी असांखे ख़बर आहे जंहिंखे पाण मटर चऊं, पाण इन जी क्लासिफिकेशन करे था ॾिसूं इन्हनि ई गिरोहनि में। त किंगडम पी प्लांट खे अचो त क्लासीफाई कयूं। हिन जो किंगडम छा आहे, किंगडम प्लांटी आहे। छाकाणि त हू ॿूटो आहे, तंहिंजे करे हिननि जो हिकिड़ो अलॻि किंगडम आहे। 5 किंगडम आहिनि। किंगडम एनिमलिया असांजो जानवरनि जो, किंगडम प्लांटी, किंगडम फंजाए, किंगडम प्रोकैरियोटाए, किंगडम प्रोटक्टस्टा। अहिड़े नमूने सां फाइलम वरी मैग्नोलियोफाइटा, क्लास इन जी थींदी मैग्नोलियोप्सीडा। त ॾिसो क्लास हिन जी ही थी। हाणे आर्डर ते अगरि असां अचूं त आर्डर फेबेलेस आहे। अहिड़े तरीक़े सां फैमिली फेबेसी, जीनस पाण जीनस आहे पाइज़म, ऐं अहिड़े नमूने सां स्पीशीज़ सेटिवम। जहिड़े नमूने सां असां हिकिड़ो एनिमल खणी इन्हनि गिरोहनि में क्लासीफाई कयो, अहिड़े नमूने सां असां प्लांट हिकिड़ो मटर जो ॿूटो खणूं था त हू अहिड़े नमूने सां किंगडम खां वेंदे स्पीशीज़ ताईं डिवाइड थो थी वञे। हाणे पाइज़म सेटिवम ॿ नाला मिली करे हुनजो साइंसी नालो ठाहींदा, जॾहिं त पी प्लांट जी क्लासिफिकेशन किंगडम खां वेंदे स्पीशीज़ ताईं अहिड़े नमूने सां थींदी। प्यारा वारो, अॼु जो क्लास ही असांजो पीरियड हिते ख़तम थो थिए। पाण ईंदड़ पीरियड में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।